वापारी जेके आहिनि उहे सफ़र करे पंहिंजा जानवर खणी अचनि था ॿियनि शहरनि में विकिणण लाइ त जीअं असांखे मुनाफ़ो सुठो मिले, पर उते ताईं अची उन्हनि जो जानवर जेको आहे उहो बीमार बि कॾहिं कॾहिं थी पवंदो आहे। कंहिंखे खंघि ज़ुकाम या वरी बुखार बि थी पवे थो, त इन सिचुएशन में छा गवर्नमेंट जे तरफ़ां कोई वैक्सीनेटर या कोई डॉक्टर मुक़ररु कयो वियो आहे या कयो वञे, छा सम्झो पिया? सभा बिल्कुलु तव्हां हिकिड़े वॾे इशू जी निशानदेही कई आहे। तव्हां त इहा ॻाल्हि कई त जेकॾहिं को जानवर अचे थो ते बीमार थिए थो त पोइ पंहिंजो सखर इंतज़ामिया पर तव्हां छा अहिड़ा इंतज़ाम मुकमल आहिनि या न आहिनि, पर दरअसल इहा ॻाल्हि तव्हांजी पंहिंजी जाइ ते, पर हिते इहो बि नाहे त जेको जानवर अचे थो त उहो बीमार आहे या नाहे, पर अहिड़े क़िस्म जी मां निशानदेही कई। बिल्कुलु सरकार खे ईअं ई करणु घुरिजे हा। अॻ में त शुरूआती बुनियादी तौर ते अहिड़े क़िस्म जूं जीअं उते पाणी जा स्टॉल त लॻाया विया आहिनि ऐं माल जे लाइ उहे जेके हॉल टाइप जेके उहे ठाहिया त विया आहिनि, त इहा जेका तव्हां निशानदेही कई तव्हांजो पंहिंजो शहर आहे सखर, ऐं बिल्कुलु हिकिड़ी तमामु घणी सुठी निशानदेही कई। अहिड़े क़िस्म जी सरकार पारां का बि शुरूआत कोन कई वई आहे त उन्हनि जेके आयल जेको मालवंदा वापारी आहे उहो ढोर वठी आहे बीमार आहे या हिते मुसलसल 8-10 ॾींहंनि खां उहा पाणी जी फोट सखर में त आहे ई आहे, पाणी घटि पियो मिले, या हिते पाण में एॾी गर्मी थी आहे सखर में, उन गर्मी खां पोइ लाज़मी माण्हू त बीमार थिया आहिनि पर जानवर बि ज़रूरु बीमार थिया। इन बीमारी जे लाइ सरकार खे हितां जी म्युनिसिपल इंतज़ामिया खे ज़रूरु उपाय वठणु घुरिजनि, पर सरज़मीन ते पाण वियासीं त अहिड़े क़िस्म जी का बि सरकार पारां काई बि माना काई शुरूआत न कई वई आहे। ठीकु आहे अब्दुल रशीद, इहो ॿुधाइजो सफ़ाई सुथराई जे हवाले सां कहिड़ा इंतज़ाम कया विया आहिनि? कल्ह यकीनन सॼे सखर में रत ऐं इहे सभु शयूं हूंदियूं, इन हवाले सां इंतज़ामिया बल्दियात पारां कहिड़ा इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि? हा बिल्कुलु, ज़िले इंतज़ामिया पारां अॼु खां वठी हिकु पासे त इहे जेके पाण पीढ़ी ते ज़िक्र कयोसीं, शहर जे अंदरि बिल्कुलु म्युनिसिपालिटी जेके फायर जी गाॾियूं हूंदियूं आहिनि फायर पाणी जी छिनकार लाइ, उहे अलर्ट बि थी विया आहिनि। जीअं राति पंहिंजो ईद जो चंड बीहंदो त बीहण सां ई मां सम्झां थो त जेको रोडनि रस्तनि ते पाण सम्झा सफ़ाई जा इंतज़ाम बिल्कुलु मुकमल थियण जे लाइ हुननि अॼु के वॾा वॾा जेके ईदगाह आहिनि ऐं ईदगाहनि ते उते वॾा शामियाना लॻाए करे ऐं उते जेके पाणी जे लाइ फायर ब्रिगेड जूं गाॾियूं ऐं उहे शमकार जे लाइ बि आंदियूं वयूं आहिनि। ॿाहिरों जेके इंतज़ाम आहिनि तक़रीबन जिते बि शहर जे अंदरि जेकी ईद नमाज़ जे लाइ उहे ईद सॼा वॼनि पिया ऐं उन्हनि जे बिल्कुलु इंतज़ामिया जी नज़र बि आहे, पर वरी बि अॼु राति ताईं ॾिसजे त हुकूमत या हितां जी ज़िले इंतज़ामिया ऐं चेयरमैन ऐं म्युनिसिपल कमेटी या हितां जा चूंडियल नुमाइंदा इनखे वधीक अञा केतिरो असराइतो कनि था, इहा तव्हांजी सुठी निशानदेही आहे।